अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 19 जून ऐं सैटरडे। सो 11 में 10 मिंट आहिनि। कम वारी माई अञा ताईं न आई आहे। उनजे इंतज़ार में हिते वेठे वेठे मां जेको आहे पंहिंजे पपेट्स जी तयारी पई कयां, जेको अॼु मुंहिंजो लाइव हलंदो। सो उन में सॼी मूंखे कटिंग करे रखणी आहे। ऐं हीअ सॼी मुंहिंजी फेल्ट जी कलेक्शन आहे। कलेक्शन यानी जेके बचंदा आहिनि कटिंग्स जा वॾा वॾा पीसिस, वॾा यानी हिननि खां वॾा, उहे मां हिते जमा कंदी आहियां हिन शॉपर में। ऐं बाक़ी मुंहिंजी सॼी फेल्ट जी कलेक्शन हिते आहे, प्रिंटेड, प्लेन ऐं हे डिफरेंट कलर्स में। सो इहो मां कंदी रही आहियां। माई अञा ताईं न आई आहे। मूंखे टेंशन वठी वियो आहे, अलाए वरी ॿियो कमु न मुंहिंजी गिचे में पवंदो। भाॼी वारो आयो, उनखां बसर वरितमि, छो त नंढा नंढा बसर पिया आहिनि, वॾा बसर ख़तमु थी विया। ऐं धाणा वरितमि। इहे ॿ ई शयूं सिर्फ़ु खुटल हुयूं। सो खीर ॾेई वियो खीर वारो तक़रीबन 10:30 बजे। इहो हिते पियो आहे। हाणे हिनखे रखंदमि कढ़ण जे लाइ। ऐं उनखां अलावा थर्सडे नाइट मां हे चिकन ऐं दाल बॉइल कई। कल्ह सॼो ॾींहुं मुंहिंजो ॾाढो परेशानी में गुज़रियो आहे, त मां कोई कमु न कयो। त हिननि जा हाणे मां कबाब ठाहींदमि। इहो बि कढी रखियो अथमि। सो धाणा ऐं हिन जा मिर्च वग़ैरह सुराण कटे फ्रिज में रखी वई हुई, त हे बि कमु करिणो आहे। सो बासी जी ख़बर न आहे, ईंदी अलाए न ईंदी। हिते सिंक में थांव भरिया पिया आहिनि। ॾिसूं था त अॻियां छा थो थिए। सभिनी खां पहिरियों खीर रखंदमि कढ़ण लाइ। 2 कलाकनि खां मथे थी वियो आहे जो लाइट बंदि थी वई आहे। ऐं कम वारी मासी बि अॼु न आई। सो मां हिन बंदि लाइट में टॉर्च ॿारे ऐं थांव धोता, चुल्हा साफ़ु कयमि, किचन जो सॼो कमु जीअं थींदो आहे उहो कयमि। ऐं प्लस जेको मूंखे कबाब ठाहिणा हुया, त चिकन मां हॾियूं ऐं मसाला वग़ैरह कढी मां हुनखे वापसि फ्रिज में रखी छॾियो, छो त ज़ाहिर बिजली बंदि आहे त मां छा थी करे सघां। सो टाइम ज़ाया थो थिए पियो ऐं ॾाढो अफ़सोस थो थिए। हिते मुंहिंजो हे सॼो कमु थियल आहे। सोचां थी त ॿाहिरि वञी ऐं जेको आहे कुझु हिननि जी स्टिचिंग करे वठां, छो त कुझु पीसिस त मूंखे रेडी करणा हूंदा ऑलरेडी पंहिंजी वीडियो जे लाइ। अञा ताईं मुंहिंजी शयूं हिते ई पयूं आहिनि। मां इन ई इंतज़ार में हुयमि त लाइट अचे त हिते ई कंटिन्यू थी कयां, पर लाइट अञा ताईं कोन आई आहे, ख़बर न आहे। ऐं अॼु जेको 3 बजे जो मुंहिंजो लाइव आहे सेशन, उनजी बि ख़बर न आहे। हूंदी लाइट त बिस्मिल्लाह कंदासीं, न त पोइ मां रिकॉर्ड करे वीडियो शेयर कंदमि। सर्फ विझायो अथमि हिते। कुझु मुंहिंजा पंहिंजा कपिड़ा हथ सां धोईंदमि, ऐं छो त बंदि बिजलीअ में इहे कम करे था सघजनि। अंदरि हलूं था। ऐं मां जेको आहे पचाईंदमि करेला मंझंदि जे लाइ। करेला रखां थी फ्राए करण लाइ, पोइ हल्की ॿाहिरि पचंदा, तेसि ताईं मां कपिड़ा धोई वठंदमि। बसि इहे दम वारी बाहि ते पचंदा रहंदा। ऐं अहिड़ियूं टॉर्चिस आहिनि मां वटि, असां बसि उन्हनि में गुज़ारो कंदा आहियूं। चार्जर फैन आहे, तंहिंजे करे मूंखे कंहिं जनरेटर जी या UPS जी या कंहिं बि अहिड़ी शइ जी ज़रूरत न पवंदी आहे। तक़रीबन 3.5 कलाक थिया आहिनि, लाइट कोन आई आहे अञा ताईं। ऐं एतिरो वेंदी न आहे, पर कोई शायदि फॉल्ट आहे जंहिंजे करे सही नथो थिए। मां कपिड़ा धोई वरिता, लंच ठाहियो, वेंजी निमाज़ पढ़ी आयमि, ऐं अञा ताईं लाइट जो को अतो पतो न आहे। ऐं हिन महिल तक़रीबन 2:30 थियण वारा आहिनि। हाणे 3 बजे मुंहिंजो लाइव अचण जो इरादो हुयो, पंहिंजे फिंगर पपेट्स सेखारण जे लाइ, लाइव क्राफ्ट। सो लॻे नथो, ख़बर न आहे लाइट ईंदी या न ईंदी। अगरि लाइट अची वई त ठीकु आहे, न आई त मां वीडियो ठाहे अपलोड करे छॾींदमि। ॿियो छा थो करे सघिजे। ऐं हाणे वञी मां खाईंदमि मानी। सुराण अची वई आहे, उन्हनि बि निमाज़ पढ़ी छॾी, मानी खाई छॾी। सो हाणे बसि मुंहिंजी दिलि न पई चए। मां घणो ई इंतज़ारु कयो लाइट अचे, पर नथी अचे, त हाणे एॾी देरि बुख ते नथो रही सघिजे। सो हे कपिड़ा बि मां ज़ाहिर ड्रायर मां त कोन कढिया आहिनि। उस बि तेज़ थी वई आहे, झुड़ वुड़ अलाए केॾांहुं हले वियो, ख़बर न आहे। ऐं हवा बि सुठी थी लॻे। सो इहे कपिड़ा हिते सुकी रहिया आहिनि। सो हलूं था अंदरि। शाम जा थिया आहिनि 6:15 ऐं निमाज़ पढ़ी वरिती आहे 3 पहिरीं जी। अॼु असां ॾाढी थी, ऑलमोस्ट 6 कलाक असांजी बिजली बंदि हुई, 11 बजे खां वई। ऐं जंहिंमहिल आई आहे तक़रीबन 4:30 पौणा 5 थिया हूंदा, त फ़ोन जी बैटरी सफ़ा घटिजी वई, जंहिंजे करे मां ॿी का बि वीडियो न पई ठाहे सघां। सो मां फ़ोन खे चार्ज ते रखी ऐं हिते कमु करणु वेठमि, पंहिंजे पपेट्स वारे कम जे सिलसिले जो, जेको मुंहिंजो अॼु लाइव शो कोन थी सघियो। सो इंशाल्लाह हाणे मां जेको आहे हिन पपेट वारे वीडियो जी, पपेट मेकिंग जी, मां जेका अलॻि सां वीडियो ठाहे उहा पोस्ट कंदमि। ऐं उनखां अलावा सुबुह जो जंहिंमहिल लाइट वई हुई, त मां उन महिल हितां चिकन मां हॾियूं वॾियूं कढी, गरम मसाला वॾा जेके थुल्हा थुल्हा कढी, ऐं मां हिनखे ॿूटिन खे टुकड़ा करे रखियो त मां हिननि जा कबाब ठाहींदमि। सो उहे कबाब हाणे था ठहनि, जेके असां वरी पोइ राति जी मानी में बि उन मां पचाईंदासीं। सो इहो आहे हाल अहिवाल। बसि
कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो न चाहींदे टाइम ज़ाया थींदो आहे। मां कम काफ़ी सारा कया आहिनि, बिजली बंदि में बि काफ़ी सारा कम करे वरिता। शुक्र अलाह जो वक़्तु ज़ाया न कंदा आहियूं। सो हाणे बि वक़्तु ज़ाया न थी कयां ऐं जल्दी सां पहिरियों कबाब ठाहे वठां। कबाब ठही विया ऐं इहे हाणे वेंदा फ्रीज़र में ऐं मां हलंदमि तव्हां सां कचहरी करणु। ऐं तेल जीअं मां प्याली में खयों त बची पियो आहे, त राति जो वरी जॾहिं कबाब तरींदमि त इहो यूज़ कंदमि। ऐं तव्हां मां जेके बि नवां ॾिसण वारा हुजनि या जेके मुंहिंजा पुराणा व्यूअर्स बि आहिनि, उन्हनि जे लाइ मां इहो चवां त हे रेसिपी मौजूदु अथव मुंहिंजी। जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते लिखंदव कबाब रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई, तव्हांखे इलाही सारियूं मुंहिंजूं रेसिपीज़ मज़े मज़े जूं मिलंदियूं कबाब जूं। सो हलूं था कचहरी करणु। कबाब ठाहे रखी आयमि फ्रीज़र में, राति जो कबाब तरींदासीं। ऐं करेला पचाया मंझंदि, उहे बि पिया आहिनि, अंब बि आहिनि ऐं चांवर। इहो असांजो डिनर। ऐं अॼु जो ॾींहुं अलाह एॾो बेज़ारु कंदड़ ॾींहुं हुयो जंहिंजी हद न आहे। ऐं असां बिल्कुलु बि ॼाणण जी इहा कोशिशि न कईसीं त बिजली छो बंदि हुई, कोई फॉल्ट हुयो या कोई रिपेयर वर्क हुयो, या त फॉल्ट में वेंदी आहे एॾी देरि या को रिपेयर वर्क हूंदो आहे। सो बहरहाल ऐं तारीख़ जेको कंप्लेन कराए छॾी, पर को फ़ाइदो न आहे, बिजली ॾींदड़ पंहिंजे टाइम ते ई आहिनि ऐं यकीननि हर घर मां को न को कंप्लेन कराईंदो ई आहे। सो टाइम ॾाढो ज़ाया थियो ऐं मुंहिंजो लाइव जेको आहे क्राफ्ट जो हुयो सेशन, उहो बि न थियो। मां काफ़ी सारी तयारी करे चुकी ऐं हुयमि पंहिंजी उन वीडियो जी थियल आहे। ऐं मां सोचां थी त वीडियो ठाहींदमि राति में, अगरि मूंखे मिलियो चांस त मां राति में ठाहे वठंदमि, ऐं जेकॾहिं न त सुबुह जो मां इनशाला ठाहींदमि ऐं पोस्ट करे छॾींदमि। छो त हाणे न हिन लाइव ते भरोसो करण जो जेको आहे मुश्किल आहे। त लाइट केॾी बि महिल हली थी वञे, इहो 45 कलाक इंटरनेट बंदि हो, फ़ोन कर त मुश्किल सां सफ़ा, जॾहिं मां सफ़ा छिती थी पियमि ऐं मां उन्हनि खे ॾाढो बेइज़तो कयो। मूंखे इहो वणंदो न आहे पंहिंजो बिहेवियर, पर उहो इज़त सां ॿुधनि ई नथा। तॾहिं वञी उहो मस ठहियो। वरी हाणे सॼो ॾींहुं अॼु लाइट बंदि हुई। सो हाणे ईअं जीअं थां धोई छॾिया, भई कपिड़ा धोई छॾिया ऐं चिकन साफ़ करे हॾियूं वॾियूं कढी छॾियूं, कुझु मां हिन जो पंहिंजे पपेट्स जो कमु कयो। कमु त थींदो रहियो, पर गर्मी, बेज़ारी ऐं टेंशन, इंतज़ारु, उहो ॾाढी ॾुखी शइ आहे। सो बहरहाल जीअं बि हो अल्हम्दुलिल्लाह, वरी बि मां चवंदमि चङो ॾींहुं गुज़री वियो, आराम कोन थियो, कमु बि कोन थियो, रुॻो बेज़ारी थी। ऐं उनखां सवाइ मुंहिंजे ख़्याल में त हीउ जेको आहे न, कुझु वक़्तु मां इन लाइव जो त चकर ई छॾे ॾियां त बहितरु आहे। ॾाढो पोइ मूंखे अफ़सोस थो थिए, पाण खे बि मूंखे ॾुख थो थिए, ॿियनि खे बि इंतज़ारु थो रहे। जुमे जो कोशिशि कंदासीं, पर हीउ जेको सैटरडे वारो मां रखियो आहे, इहो ईअं बाए चांस थी वियो आहे हाणे। उनखां अलावा अञा त मींहं शुरू न थिया आहिनि वसणु असां वटि प्रॉपरली, तॾहिं बि लाइट वई। ऐं जॾहिं मींहुं वसंदो आहे त पोइ त अलाही हाफ़िज़ हूंदो आहे, वेंदी आहे पोइ ख़बर न हूंदी आहे त हाणे ईंदी कॾहिं। सो कुझु टिप्स मां तव्हांखे ॾियणु चाहियां पई। रेनी सीज़न जेको आहे असांजो, मॉनसून जो, हाणे बरसातूं शुरू थींदियूं, हाणे प्री मॉनसून हलनि थियूं, किथे किथे बारिशूं थियनि थियूं, ऐं मॉनसून जूं जुलाई जे फस्ट वीक खां त सॼे मुल्क में हलंदियूं। ऐं जीअं मां न्यूज़ में ॿुधो त कराची में लास्ट ईयर जेतिरी बारिश थी हुई, हिन साल उन खां वधीक थींदी, ज़ाहिर आहे ॿियनि इलाइक़नि में बि थींदी। कुझु टिप्स आहिनि, कुझु केयर आहे जेका तव्हांखे पहिरियों खां करे रखणु घुरिजे। सभिनी खां मोस्ट इम्पॉर्टेंट त पंहिंजी टांकी पाणीअ जी हमेशह भरियलु रखो। जेको छित ते वाटर टैंक आहे, या जेके फ्लैट्स में रहनि था उन्हनि खे बि नंढियूं नंढियूं टैंकियूं हूंदियूं आहिनि, या अगरि टैंक्स न आहिनि त पाणीअ खे स्टोर करण जो को न को तरीक़ो त हूंदो हर कंहिं वटि, त पाणी पाण वटि स्टोर रखो। चाहे तव्हांजी मथे टांकी आहे या तव्हां वटि ॿिया के तरीक़ा आहिनि, छो त मींहं वसंदा, बिजली वेंदी, पोइ वॾी मुसीबत थींदी आहे। त जेकॾहिं कुझु स्टोर थियल पाणी हूंदो त कुझु ॾींहं त जेको आहे थोरी सहूलियत रहंदी, अलाह ख़ैरु कंदो। उनखां अलावा खाधो पीतो, राशन, ड्राई शयूं जेके आहिनि, अटो, चांवर, दालियूं, तेल, इहे शयूं, ऐं कुझु बिस्किट थिया, भुॻड़ा थिया, अहिड़ियूं शयूं जेके आहिनि घर में वठी रखो। काई महिल न कंहिं जहिड़ी ख़बर न आहे बारिश खां पोइ कहिड़ा हालात थियनि। ॿी ॻाल्हि त जेको बि तव्हां वटि क़ीमती सामान आहे, मिसाल जे तौर ते थोरी घणी ज्वैलरी पैसा हर घर में हूंदा आहिनि, त उहे तव्हां हिकिड़े हंधि उन्हनि खे रखो। ऐं मतिलबु ज़रूरी न आहे त सॼे ख़ानदान जा हिकिड़े हंधि हुजनि, पर हर माण्हू पंहिंजी उन शइ खे हथी को रखे ऐं हिकिड़े बैग में, हिकिड़े पाउच में विझी रखो, त ख़ुदा न ख़ास्ता इन केस अगरि पाणी थो भरिजी वञे घर में, का ॿोॾि जी सूरत हाल थी वञे, त उहे शयूं तव्हां तकड़ में खणी सघो, तव्हां बचाए सघो। ऐं ॿियो त जेकॾहिं डबल स्टोरी घर हुजे त पोइ त वाह वाह, पंहिंजा इम्पॉर्टेंट डॉक्यूमेंट्स जीअं डिग्रियूं आहिनि, सर्टिफिकेट आहिनि, घर जा कागज़ आहिनि, बिल आहिनि,
अहिड़े क़िस्म जो कुझु बि आहे त उन्हनि खे अपर स्टोरी में रखो। पंहिंजा कपिड़ा जेके आहिनि नयूं ऐं चङियूं शयूं मथे रखो। असां वटि त जॾहिं बि सोन त असां वटि आहे कोन, सवाइ मूं वटि हिन नक में पातल कोके जे ॿियो कुझु बि कोन्हे सोन जो। छो त जेको कुझु हुयो हिकिड़ो त मां घरु ठारायो त उन में मूं सॼो सोन सेल करे छॾियो, उनखां पोइ वरी जेको ठाहियो उहो मां पंहिंजे ॿारनि में विरिहाए छॾियो। त असां जेको आहे न किताब खणंदा आहियूं। तव्हांखे यकीन ईंदो, न टीवी न फ्रिज, असांखे कंहिं शइ जी परवाह न हूंदी आहे, असां पंहिंजे बुक्स मथे कंदा आहियूं। ऐं मां या इहो कंदी आहियां त कुझु नवां कपिड़ा, त जीअं ख़ुदा न ख़ास्ता को बोॾ जहिड़ी सूरत हाल थिए त मथे वारे घर में कुझु कपिड़ा त पिया हुजनि त जेके असां एमरजेंसी में यूज़ करे सघूं। बाक़ी पाणी जी टंकी भरियल रखंदा आहियूं असां, पैसा वैसा हथीका रखंदा आहियूं ऐं शयूं सामान सौदो सभु पूरो रखंदा आहियूं घर में। अलाह न करे ॿाहिरि निकिरण जहिड़ी सूरत हाल न थिए, दुकान बंदि थी वञनि, कुझु बि थी थो सघे न, कंहिं बि शइ जी पॉसिबिलिटी हूंदी आहे त एमरजेंसीअ जे लाइ इहे तयारियूं करे रखो। ॿी ॻाल्हि त पाण बि तव्हां एहतियात कयो, ॿारनि खे बि सम्झाए छॾियो त ड्यूरिंग बारिश जॾहिं मींहुं वसंदो हुजे त उन दौरान, या मींहुं बंदि बि थी वञे ऐं रोडनि ते पाणी बीठो हुजे त बिजलीअ जे खंभनि खां पोल्स खां परे रहो, बल्कि ॿाहिरि न ई वञो त बहितरु आहे। कहिड़ी ख़बर कंहिंमें करंट आहे, पाणी जे करे उहो करंट केतिरो परे परे ताईं फैलिजी सघे थो। एहतियात ज़रूरी आहे, जान आहे त जहान आहे। त इहो एहतियात पाण वॾनि खे बि करिणो आहे ऐं ॿारनि खे सख़्तीअ सां मना करिणो आहे त उन्हनि खे कोशिशि कयो त ॿाहिरि निकिरण ई न ॾियो, जेसिताईं वञी माहौल साफ़ु थिए ऐं सभु कुझु ठीकु थिए। सो कुझु नंढा नंढा एहतियात इहे तकड़ में मुंहिंजे ज़हन में आया, मां तव्हां सां शेयर कया आहिनि। ऐं तव्हांखे पाण खे बि ज़िंदगीअ जा तजुर्बा हूंदा, के ॻाल्हियूं इहे मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी कुझु ॻाल्हियूं तव्हांजे पंहिंजे ज़हन में बि आयूं हूंदियूं, उन्हनि जो ख़्यालु रखो, उन्हनि जो एहतियात करणु ज़रूरी आहे। ऐं थी सघेव त कमेंट्स में शेयर बि कयो त अञा ॿिया कहिड़ा एहतियात आहिनि जेके मुंहिंजे ज़हन में न आया। मिसाल जे तौर ते अगरि घर में कोई बीमार आहे, जीअं वॾी उमिरि जा असांजा भाती आहिनि घर जा, त उन जूं दवाऊं जेके आहिनि स्टॉक करे रखो, ईअं न थिए त एमरजेंसी में उहे दवाऊं असांखे अवेलेबल न हुजनि। त अहिड़े क़िस्म जा कुझु ख़ुराक इहे दवाऊं आहिनि, इहे शयूं करे रखो। ॿियो हा, त भली तव्हांजे घर में जनरेटर हुजनि, UPS हुजनि, कुझु बि हुजे, पर का अहिड़ी एमरजेंसी थी वेंदी आहे जो इहे शयूं बि बेकार थी वेंदियूं आहिनि। त कोशिशि कयो टॉर्चिस पंहिंजूं रेडी रखो ऐं मोमबतियूं वठी रखो, इहो ज़रूरी आहे। ऐं मुंहिंजे घर में त अलहमदिल्ला हथ जा पख हूंदा ई आहिनि, त इहो इंतिज़ाम हिकु ॿ हथ जो पखो बि ज़रूरु रखो। छो त कॾहिं कॾहिं सूरत हाल खे मुंहुं न ॾेई सघिबो आहे, पोइ असांखे कुझु न कुझु अहिड़ो ॾिसणो पवंदो आहे त ऑल्टरनेट छा आहे, त इहो ऑल्टरनेट थी सघे थो। त अहिड़े क़िस्म जूं सन्हियूं थुलियूं तयारियूं ऐं प्लस जेको कुझु तव्हांजे ज़हन में ईंदो हुजे कमेंट्स में तव्हां उहे लिखंदा वञो। ईअं ई असां हिक ॿिए जी हेल्प करे सघूं था, हिक ॿिए खे आइडियाज़ ॾेई सघूं था। इंसानु सॼी उमिरि सिखंदो आहे, असां हिक ॿिए खां सिखूं था पिया, ठीकु आहे न। सो इहो अॼु जो मुंहिंजो मैसेज बि हुयो त बरसाति जी मौसम जे लाइ कुझु ख़ासि तयारी कयो, एहतियात कयो, ॿारनि खे चङी तरह सेखारे सम्झाए छॾियो, पंहिंजे क़ीमती शयुनि जो ख़्यालु रखो, ख़ुराक पाणी जो ज़ख़ीरो रखो। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं जेको बि अॼु जो ॾींहुं हुयो मां तव्हां सां शेयर कयो आहे। ऐं पपेट्स जे बारे में मां ॾाढी एक्साइटेड आहियां, यकीन कयो मां जॾहिं बि ठाहींदमि त मां इन जी नंढिड़ो हिकिड़ो पपेट शो बि कंदमि। उहो मां ॾिसंदमि अलाए कीअं कंदमि, ख़बर न आहे, मूं पहिरियों कॾहिं कैमरा जे साम्हूं कयो न आहे, पर एतिरी पक आहे त मां कंदमि कुझु न कुझु। सो उहो तव्हां सां ज़रूरु शेयर कबो। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं अथव, इलाही सारो प्यारु अथव। इंशाअल्लाह अलाह चाहियो त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह भाई।